Sindhi girl vs Angrezi girl. Angrezi girl. Oh my gosh, I am looking too fat. I need dieting. Sindhi girl. हाँ मोटी आया त छा तुझे पे जो दिखा पंहिंजे पे जो दिखा अगर तोखे नथी वणा वञी धूड़ वञी पाए मूंखे नथो वणी तूं। आप लोगों में अगर कोई सिंधी है तो मुझे इसका मतलब बताइएगा। मुझे महबूब के वनी चो ज़बान जो लोड बोर्ड खत्म पैकेज खत्म के कराए दियो खुदा जी मार पे गरीब जा बार लुटे लुटे ते दबा लाड़काणे वारा एतिरा कंजूस आहिनि जो पैकेज हूंदे भी मिसकालू ॾींदा आहिनि। साईं अखियुनि त बराबरि ज़ुल्म कयो आहे पर वारनि बि कमाल करे छॾियो आहे। दिलि चए थी ओ तुंहिंजा कारा वार सताइनि था। अगर बकवास करण जा पैसा मिलन हा त कुछ माण्हू करोड़पति हुजन हा। बिस्मिल्लाह मुंहिंजी मखणी जी फोन। हलो मखणी जानी पंहिंजे प्यार के 15 ॾींहं थी विया आहिनि। मखणी अलाए कंदो 15 साल थी वेंदा। मेकअप त वठी ॾियो ख़त्म थी वियो आहे। भेण माफ़ कजाए मां चाय ॿिए खां पीअंदो आहे। बेटियों को एक ना एक दिन तो पराये घर जाना होता है ना। जानी जी अज तो खबर आ ना अज जुमो दई हो वो पणे के बाहर मोकल नमाज पढ़े चो ना। मायणन माण्हुनि खे बि इज़त ॾिनी जिन खे ज़लील करण बि सवाब जो कमु हुयो। चवे सैयद काशिफ शाह डोकरी वारो मां वॾी ग़लती कई जो उन्हनि खे मोहबत ॾेई मथे ते चाढ़ियो। तोखे ख़बर आहे मां नंढे ला वॾो ताक़तवर हूंदो हुयुसि। कीअं भला? अम्मी चवंदी आहे नंढपिण में जॾहिं तूं रोईंदो आहीं त सॼो घर मथे ते खणंदो आहीं। ॿुध इहो व्हाट्सएप ग्रुप छा हूंदो आहे? व्हाट्सएप ग्रुप ईअं हूंदो आहे जीअं हिकिड़ो टिटोणे त सभिनि खे सिंगड़ो पवंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं हैदराबाद वारा हिकु संबोसो वठंदा आहिनि त उन सां गॾु 2 चटणी जूं थैलियूं ज़रूरु वठंदा आहिनि। हिकु संबोसे सां खाईंदा आहिनि ऐं ॿी वरी राति जो चांवरनि सां। अरे शानू हे यार फोटो कढायो आहे पर पोयां कुतो अची वियो आहे इनखे हाणे कटणो आहे अपलोड करणो आहे फेसबुक ते। अड़े चरिया मथां लिखजन अॻियां वारो मां आहियां। सखर वारियूं छोकिरियूं जॾहिं खिलंदियूं आहिनि पोइ ईअं लॻंदो आहे ॼण नोकिया 11-12 हैंग थी थिए। आशिक वाही करुण बेसिखु दिल टुटंदई निंड फिटंदई दुख मिलंदई जगो खिलंदई सूर ज़माने जा सहण बि सिखो। हाय तुझू वदाऊं सभिनि खां निराली मां तुंहिंजो खिलण आहे कमाल। मौला बि बख़्शे ही तोखे जवानी आहे तुंहिंजो हुस्न बेमिसाल। तेरो चंड जहिड़ो थई तेरे जो जेते परो थई हल कुटी माए मां किना कहिजा जा कुतो न थिए त काथों जो। मासी चपरा ये तव्हांजो पुट हुयो? ना बमा जो पीउ हो। ज़ाहिर आज में वेठो त पुट वेठो त पी वेंदो आज। हल कुटी माए मां किना कहिजा जा कुतो न थिए त काथों जो। मासी चपरा ये तव्हांजो पुट हुयो? ना बमा जो पीउ हो। ज़ाहिर आज में वेठो त पुट वेठो त पी वेंदो आज।